इसराइल जी गज़ा में 24 ॾींहं बि वहशाणी बमबारी जारी। ज़मीनी हवाई ऐं सामूंडी हमलनि सबबि वधीक 350 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9,000 खां वधी वियो। 22,000 खां वधीक ज़ख़्मी। 940 ॿारनि समेत 1,650 फ़लस्तीनी गुम। इसराइल तरफ़ां गज़ा जे ॿिए वॾे अल कुद्स इस्पताल बिना देर ख़ाली करण जी धमकी। इसराइल जो गज़ा में वधिक फ़ौजी दस्ता माण्हुनि जो फ़ैसिलो। इसराइली फ़ौजी तर्जुमान चयो आहे त वधिक फ़ौजी दस्ता गज़ा में मौजूद फोर्सिस जी मदद कंदा। गज़ा में ज़मीनी कार्रवाई ऐं फ़ौज जो अंग वधाए रहिया आहियूं। ज़मीनी कार्रवाई लाइ असांजी फ़ौज लाइ बि ख़तरा मौजूद आहिनि। 24 कलाकनि दौरान हमास जे 450 ठिकाणनि खे निशानो बणायो। हमास जी इसराइल जे ॻुझे एटमी ठिकाणे वारे शहर खे निशानो बणाइण जी दावा। बलूचिस्तान जे ज़िले अवरान में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में चक्रियुनि दौरान 2 जवान शहीद, 2 दहशतगर्द बि मारिजी विया। ISPR मूजिबि ज़िले अवरान में दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे ॻुझे इतलाती ऑपरेशन कयो वियो त सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾे वठ में 2 जवान नायब सूबेदार आसिफ इरफान ऐं सिपाही इरफान अली शहीद थी विया। फोर्सिस जी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया ऐं 2 ज़ख़्मी बि थिया। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ भुगटी पारां अवरान में 2 जवाननि जे शहादत ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त वतन अज़ीज़ खे दहशतगर्दनि खां पाक करे सुख जो साह खंयो वेंदो। हथियारबंद फ़ौजूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। इजलास जी 14 नुकाती एजेंडा जारी। इजलास में हज पॉलिसी 2024 ऐं हज ऐं उम्रा रेगुलेशन बिल 2023 मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी जो इम्कान। इजलास में मुल्क जी माशी ऐं सियासी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में इक़्तिसादी राब्ता कमेटी जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी नवाबशाह में पार्टी कारकुननि सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी जो पैगाम घर घर पहुचाइण जी हिदायत। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी ईंदड़ आम चूंडनि में सॼे मुल्क मां कामयाबी माणींदी। मज़दूर पार्टी जी असल ताक़त आहिनि। पीपल्स पार्टी क़यादत पंहिंजे कारकुननि सां गॾु बीठल आहे। ओबागड़ो भरिसां मरकज़ी ईदगाह वटि नंढे भाउ वटां वॾो भाउ क़तल। जवाबदार यूसुफ सोलंकी पंहिंजे वॾे भाउ नवाज़ सोलंकी खे गोलियूं हणी क़तल कयो। पुलिस मूजिबि भाइरनि जो पाण में घर जो मसइलो। जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। नंढो अलायार में RRF पुलिस जी कार्रवाई। वॾे मक़दार में मंशात ऐं शर्स हथ 5 ॼणा गिरफ़्तार थियल जवाबदारनि में सलीम, आफा घांगलो, यामीन इस्माइल राजपूत, ख़ालिद संग्रासी शामिल। केस दाख़िल। ऐं खैरपुर में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॾोहारी जी सुञाणप रहीम बख़्श उर्फ़ ॾंडड़ी मरी तौरु थी। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी चोरियुनि, फुरुनि ऐं क़त्ल जी संगीन वारदातुनि में मुलविस हो।